अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आवां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी महल। कहाणियूं, कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे आस ऐं रास जे विच में। हू केतिरनि ॾींहंनि खां पोइ मूंसां मिलियो हो, विखिरियल विखिरियल, व्याकल व्याकल, ॼण हिन जे बदन जो संद संद सूर सां सटियल हुजे ऐं केरु हिन खे मथां खां हेठि उछलाए बिना कंहिं नतीजे जो इंतज़ारु करे हलियो वियो हुजे त हू मरे थो या बचे। हिन मूंखे ॾिसी मुर्की ॾिनो हो। संदसि मुर्क पहिरीं चपनि ते आई हुई, पोइ नक वटि ऐं पोइ हिन जो सॼो मुंहुं मुर्कियूं थियो ऐं मूं अलाए छो पाण खे ॾाढो ख़ुशि भायो, छाकाणि त हयातीअ में पहिरियों भेरो हुन ख़ासि मूंखे ॾिसी मुर्की ॾिनो हो। कीअं आहीं? हिन खे हथु ॾियण खां पोइ पुछियुमि। हूअं मां रस्तनि ते सदाई इतफ़ाक़ी मिलंदा आहियूं। न हू कॾहिं मूं वटि आयो आहे ऐं न वरी मां ई कॾहिं हुन वटि वियो आहियां, पर तॾहिं बि अलाए छो मूं हिन खे पंहिंजे अंदरि महसूसु कयो आहे। मां हिन सां चाहण जे बावजूदि बि भाकुर पाए मिली न सघंदो आहियां। बिल्कुलु राज़ी ऐं ख़ुशि, हिन सदाई वांगुरु साॻियो जवाबु ॾिनो। मां मुंझी पियुसि, अॻिते छा चवां? उहो त हेतिरा ॾींहं नज़र कोन आहे, पर उहो त साॻियो ई सुवालु थी वियो त नज़र कोन आहे, गुम थी वियो हुए, वग़ैरह वग़ैरह। किथे हुए एतिरा ॾींहं? कुझु न कुझु ॻाल्हाइणु चाहियुमि। ज़िंदगीअ जे राहनि ते मुर्की क़दम रखण जी कोशिशि करे रहियो हुउसि, पर ख़बर पियमि त उहे ॾाका मुर्की क़दमनि रखण जे लाइक़ु कोन्हनि। हिते त बसि हिक ट्रप में टे टे ॾाका चढ़णु घुरिजनि। हयाती का ॾाकण त कान्हे न, उहा हिकु बहितरीनु तिरकण आहे। आम तिरकण ते माण्हू हिक पासे खां ॾाकण वसीले चढ़ंदो आहे ऐं ॿिए पासे तिरकंदे लहंदो आहे, पर हिते त तिरकण ताईं चढ़णो ऐं लहणो थो पवे। पोइ कीअं केरु ॾाका टपे? हिन जूं ॻाल्हियूं मूंखे मुंझाए रहियूं हुयूं। चई ॾिनुमि, मां तोखे सम्झी न सघियो आहियां। मुर्कंदे वराणियाई, मां का परोली न आहियां जंहिंखे तूं सम्झी न सघीं। तूं हर कंहिं शइ लाइ अजीब नमूने छो सोचींदो आहीं? हिन ॾांहुं गौर सां ॾिसंदे पुछियुमि। असीं हर शइ लाइ अजीब नमूने सां सोचींदा आहियूं। उहे सोचूं ॿिए कंहिंजी मिल्कियत न हूंदियूं आहिनि, उहे असांजूं पंहिंजूं हूंदियूं आहिनि। असीं ग़रीब इंसान जॾहिं दौलत वारी मिल्कियत हथु करे न सघंदा आहियूं त पोइ सिर्फ़ु सोचे ई सघंदा आहियूं। तूं महरूमियुनि खे बि डायलॉगनि वांगुरु रटणु थो चाहीं छा पंहिंजे असलूकी ज़िंदगीअ ते? वात मां अलाए छो निकिरी वियुमि। महरूमियूं उन पाणीअ वांगुरु हूंदियूं आहिनि जेको आलियुनि काठियुनि जे अंदरि हूंदो आहे। तूं कॾहिं आलियुनि काठियुनि खे ॿरंदे ॾिठो आहे? उहे हिक पासे खां ॿरंदियूं आहिनि त ॿिए पासे खां हुननि जे अंदर वारो पाणी बोड़िया करे ॿाहिरि निकिरंदो आहे। मुंहिंजो जिस्म जॾहिं अज़ाबनि जी बाहि तपश बर्दाश्त करे न सघंदो आहे त मुंहिंजूं महरूमियूं आलीअ काठीअ जे पाणीअ जा ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि। हिकु ॻाल्हि पुछां, मूंखे लॻे थो त तूं मुहबत में नाकाम थियल आहीं। हिन जी उदासीअ खे अलाए छो मूं मुहबत में नाकामी सम्झो। हिन भेरे हिन खिली वॾो टहकु ॾिनो। मूं वटि छा आहे जंहिं ते मुहबत करियां? न पैसो न पाई, ठलो स्टेज जो पिनड़ो। मूं वटि कंहिंखे ॾियण लाइ छा रखियो आहे? उहो त शुकुर जो दुनिया में अकेलो आहियां ऐं पाण गुज़र करे थो वठां। हिन खिलंदे खीसे मां अदर सिगरेट कढियो ऐं उनखे वात में रखी दुखाइणु लॻो। माचिस कोन हुअसि, हू ख़ाली खीसे खे वॼाइणु लॻो, पर आख़िर चुप करे सिगरेट वात मां कढी कोट जे खीसे में वापसि रखी छॾियईं। माचिस खपई? मूं हिन खां पुछियो। न बसि, हिन लवायो। अच त वठूं। मूं पासे वारी मानड़ीअ ॾांहुं वधंदे चयो। न न बसि ठहियो, मां हलां थो। तुंहिंजो काफ़ी वक़्तु वरितुमि, मूंखे रोकींदे मुर्कण जहिड़ी शकिल ठाहींदे चयाईं। तरस त मूं अलाए छो हिन खे रोकणु चाहियो। मूंखे काफ़ी देरि थी वई आहे ऐं हूअं बि तबियत कुझु ठीकु न अथमि। चङो। हिन मूंसां हथु मिलायो ऐं मूं ते हिकु गहरी नज़र विझंदो हलियो वियो। सोचियुमि चवांसि कहिड़ा माइट अथई घर जेके इंतज़ारु कंदा हूंदई, पर मां कुझु चई न सघियुसि।
हिन खे चाहिण जे बावजूद बि चांहि जी सलाह करे न सघियुसि, ख़बर हुअमि त कोन पीअंदो। हूअं मां एक्टर हुआसीं सिंध जे हिकु थिएटर जा, जिते असांखे जदीद दौर में 50 खां 150 रुपया फ़ी ड्रामो मिलंदो हो, ऐं उनखां सवाइ असांजो प्रोड्यूसर हर रिहर्सल जा असांखे 3.5 रुपया अलॻि ॾींदो हो। मां जॾहिं छिके ताणे BA पास करण खां पोइ बि का नौकिरी हासिलु करे न सघियुसि त सोचियुमि त कंहिं थेरेटिकल ग्रुप सां ॻाल्हाए ॾिसजे। नंढे हूंदे ड्रामनि जो शौक़ीनु हुउसि ऐं कमु कयो हुउमि, मतां बि हिते को चांस मिली वञे। उते मूं हुनखे पहिरियों भेरो ॾिठो, उदास अखियूं, अणभावार, हिन जी शख़्सियत ॼण कंहिंजे ॻोल्हण लाइ उन जे कढ निकिरी वई हुजे। मूंखे कमु त मिलियो पर नओं रोल हो, अणॼाण हुउसि, दिलि लॻाए कमु करणु लॻुसि। जिते मौक़ो मिलंदो हो उते डायलॉग रटणु लॻंदो हुउसि। ॿिए ॾींहुं हू मुंहिंजो अंदाज़ ॾिसी मुरकंदे मूंखे ॾिसणु लॻो। मूं महसूसु कयो त मुंहिंजे कननि जूं पापड़ियूं गरम थियणु लॻियूं। मुंहिंजी उहा आदत ख़ुदि मूंखे बि न वणंदी आहे, पर मां फितरतन मजबूर आहियां। हिन मूंखे शर्माईंदे ॾिठो त मुंहिंजे वेझो हलियो आयो। नओं आहीं? बिना खीकार जे ओचितो सवाल मुंहिंजे दिलि खे ॼण धिको ॾेई वियो हुजे। हा, काल्ह आयो आहियां, गीत ॾेई चयुमि। तूं हितां जे माहौल खां अणवाक़िफ़ आहीं। हूअं जॾहिं मां हिन थिएटर में आयो हुउसि त मूंखां कंहिं बि कुझु कोन पुछियो हो, ऐं मूं पंहिंजनि कुलनि खे मुसीबतुनि ऐं पुछां खां आजो सम्झो हो। अॼु जॾहिं तूं आयो आहीं त मूं सोचियो हो त तोखां कुझु न पुछां, ऐं तूं बि पुछां में न फासीं, पर तुंहिंजी उहा अणवाक़फ़ीअ वारी हालति शायदि हितां जो प्रोड्यूसर बर्दाश्त न करे सघे, ऐं तूं हीउ कमु बि विञाए वेहीं। तूं मुंहिंजी मदद करणु आयो आहीं छा? हिन जी हेॾी सारी ॻाल्हि ॿुधण खां पोइ हिन खां मक़सद वारी ॻाल्हि पुछणु चाहियमि। न, को बि कंहिंजी मदद न कंदो आहे। असीं हर को कमु पंहिंजो पाण करणु चाहींदे बि ॿियनि खे शरीक कंदा आहियूं, ऐं उहा ई मदद चवाईंदी आहे। हिन अजीब ॻाल्हि कई। मूं हिन खां घणो कुझु पुछणु चाहियो, पर ओचितो हू डायरेक्टर जे सॾ जे करे उथी हलियो वियो, ऐं मां वरी डायलॉग यादि करणु लॻो हुउसि। केतिरनि ॾींहंनि ताईं मां स्टेज ते पंहिंजो मक़ाम पैदा करण जी कोशिश में लॻो रहियुसि। उन सॼे अरसे में हुन मुंहिंजो भरपूर साथ ॾिनो, पर हिकु ॻाल्हि अजीब हुई, हिन मूं साण कॾहिं बि गॾिजी कुझु कोन खाधो पीतो हो। मां हिन खे सलाह बि कंदो हुउसि, पर हू लवाए हलियो वेंदो हो। हू मूं सां गॾु हूंदे बि मूंखां परे हूंदो हो, ऐं मां हिन खां अलॻि हूंदे बि ॼण हिन खे पाण में महसूसु कंदो हुउसि। असां रोज़ु गॾु हूंदा हुआसीं। रिहर्सल रोज़ु रेडियो पाकिस्तान जे साम्हूं वारी घिटीअ वटि हिकु कमरे मंझि थींदी हुई। असां जॾहिं रिहर्सल कंदे कंदे थकिजी पवंदा हुआसीं त ॿाहिरि निकिरी हिकिड़े साई टुकरे ते लेटी नीरे आसमान खे चुपचाप तकींदा हुआसीं। न हू कुझु चवंदो हो ऐं न वरी मां ई। हिन भेरे मूं पुछियो, तूं केॾी महिल उदास छो नज़र ईंदो आहीं? मां कॾहिं कॾहिं पंहिंजे कमरे जे भितियुनि खे ओपिरो भाईंदो आहियां। उन ओपरी हद मां जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहियां त मुंझ में वकोड़ियल हूंदो आहियां ऐं तोखे उदास नज़र ईंदो आहियां। ॻाल्हि उहा आहे त अकेलो रही रही नेठि त माण्हू। हिन खिलंदे ॻाल्हि अध में ई कटे छॾी हुई। सोचियुमि चवांसि, मूंखे छो नथो पंहिंजे घर वठी हली, पर चई न सघियुसि। चुप करे खेसि ॾिसंदो रहियुसि। ॻाल्हाइण महिल संदसि अखियूं हर हर भरिजी पिया आहियूं। उन महिल हू ॾाढो प्यारो पियो लॻो। कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां त काश तूं कंहिं ॿी ॿोलीअ जो फ़नकार हुजी हा, पोइ त तोखे सही मान मिले हा। न, हिते छा आहे? हिते स्टेज आर्टिस्ट खे केरु थो लेखे? मूं मथां हमदर्दी कंदे चयो। ऐं उहा हक़ीक़त हुई। मूं हिन खे केतिरा भेरा स्टेज ते ॾिठो हो। उहा इतफ़ाक़ जी ॻाल्हि हुई जो हू ऐं मां कॾहिं बि कंहिं ड्रामे में गॾु न आया हुआसीं। जॾहिं हू स्टेज ते हूंदो हो त मां हेठि वेठो खेसि ॾिसंदो हुउसि। हू हर लिहाज़ खां मुकमिल अदाकार हो। ज़माने जे हेतिरियुनि गर्दिशुनि बि संदसि ज़िंदगीअ ते को बि दाग़ न छॾियो हो। हथऊं हू ॼण पुख़्तो थी खूरे मां निकितो हो। असां सिंधी आर्टिस्ट हुआसीं। प्रोड्यूसर ख़ुदि ग़रीब किथां असांजी ॿियनि ड्रामनि
जेतिरो किथां असांखे ॿियनि ड्रामनि जेतिरो पैसो ॾियनि। हू मुंहिंजो यार ख़ुददार हो, कॾहिं बि प्रोड्यूसर खां मुआवज़ो न घुरियाईं, हू ख़ुदि ई खेसि ॾींदो हो। न ईअं न चओ, ॿियुनि क़ौमुनि ऐं ॿोलियुनि सां भेट न कबी आहे। पंहिंजे वतन खे ईअं निदा सां न ॾिसबो आहे। आउं त ईअं चवां थो त मूंखे ॿीहर दुनिया में अचण लाइ केरु चवे त आउं पंहिंजी सिंध में पंहिंजी हिन ई हालति में अचणु पसंदि कंदुसि। हिन जो जवाबु मूंखे अजीब लॻो। हैरत मां ॾांहुं ॾिठुमि, हू वरी बि मुरकी रहियो हो। मूं हिन जो घरु ॾिसणु पिए चाहियो, पर हू सदाईं लवाईंदो रहियो, कॾहिं बि इक़रार या इनकार कोन कयाईं। हू केतिरनि ॾींहंनि खां रिहर्सल ते कोन पिए आयो, ॾाढो यादि ईंदो हुउमि, पर हिन ताईं कीअं पहुचां न ॾस न पतो। मूं सोचियो त हाणे जॾहिं मिलंदो त हिन खां हेतिरनि ॾींहंनि जी गैर हाज़िरीअ जो सबबु पुछंदुसि। अॼु ओचितो मिलियो त मां कुझु बि कोन पुछी सघियोसांसि। पाण ते ॾाढी कावड़ आयमि, पर छा पिए करे सघियुसि। चुप करे वेही रहियुसि। हिन खे मिले 3 हफ़्ता थी विया। प्रोड्यूसर कॾहिं कॾहिं संदसि पुछा कंदो हो। हिकु ॾींहुं मूंखे पाण वटि घुरायईं। मुनवर, हिकु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, हेलो के ड्रामे ते प्रेस ऐं टीवी ॿई ईंदा। सच साईं? मूंखे यकीन न आयो। हा मुनवर, सच। हिन जो मुंहुं ॿकियो पिए। हाणे हीअं कर त रहमान खे ॿुधाए वठी अचु। हू ऐं तूं ॿियनि सभिनी खे वठी सुभाणे खां ड्रामे जी तयारी बम्बास्टिक नमूने सां शुरू करे ॾेई। पर रहमान आहे किथे? मूंखे का बि ख़बर कोन्हे, ॿुधायोमांसि। पोइ वञी घरां वठी अचीसि। पर कीअं? मूंखे त हुनजो घरु ॾिठलु कोन्हे। मूं वराणियो। छा? प्रोड्यूसर मूंखे गौर सां ॾिठो। ॻाल्हि हुई बि अजब जहिड़ी। रहमान मूंसां सॼो ॾींहुं गॾु हूंदो हो ऐं मूंखे संदसि घर जी बि ख़बर कान हुई। हिन मूंखे रहमान जी एड्रेस ॿुधाई ऐं उन शाम मूं पहिरियों भेरो रहमान जे घर में क़दम रखियो। संदसि घर ग़रीबनि जे हिकु पाड़े जो कमिरो हो। मां जॾहिं केतिरियुनि मुश्किलातुनि खां पोइ पुछाए रहमान जे घर ताईं पहुतुसि त कमिरे जो दरु खुलियलु हो। पहिरीं नज़र सां उहो मूंखे खुलियलु लॻो, पर पोइ महसूसु थियो त अंदरां ॿियो बि दरु हो। मूं दरु खड़कायो त पहिरीं पासे वारे घर मां हिकु नींगर निकितो। अदा रहमान सां मिलंदव छा? नंढे मूंखे चिटी नमूने सां ॾिसंदे चयो। हा तरसो, मां ॾिसां थो। हिन दर खे धिको ॾिनो। दरु शायदि ॿेकिड़ियलु हो। हू अंदरि हलियो वियो। मूं चीर मां ॾिठो, कमिरो ऊंदहि में ॿुॾलु हो। थोरी देरि खां पोइ बती ॿरी ऐं नंढड़े अंदरां मूंखे सॾु कयो। मां अंदरि दाख़िलु थियुसि त अजीब अहसासु थियुमि त नेठि मूं हिन खे ॻोल्हे नथो। हू हिकु कुंड में सुतो पियो हो, शायदि निंड मां हाणे उथियो हो। मूंखे ॾिठाई त उथी मूंसां मिलियो। मूं महसूसु कयो त हिन 3 हफ़्तनि खेसि भञी भोरे विधो आहे। रहमान बिल्कुलु कमज़ोर हो। मां साणसि भाकुर पाए मिलियुसि। हिन जो बदन गरम लॻुमि। हिन मुरकी ॾिनो। नंढड़ो ॿाहिरि निकिरी वियो। कीअं आहीं? मूंखां पुछियईं। मुंहिंजे वात मां आवाज़ु न निकितो। चप हिकदमि ख़ुश्क थी विया हुअमि। गीत ॾेई चयुमि, तोखे छा थी वियो आहे? कुझु कोन, छा थींदो? अचु वेह। हिन पंहिंजे हंध ते मूंखे विहारींदे चयो। हू पाण बि टंगुनि ते रिली विझी पासीरो थी वेठो। हिन जो कमिरो हिन जी माली हालतुनि जो मुकमिल मज़र हो। हिकिड़ी कुंड में हिन जो हंधु ज़मीन ते विछायलु हो, जंहिं ते मां ऐं हू वेठा हुआसीं। हंध जे पासनि खां फिल्मी रिसाला ऐं किताब पियल हुआ। हिकु कुंड में 3 सिरुनि मां ठहियलु सिगरी पई हुई ऐं उते ई कुझु दॿा हुआ, जिन में शायदि खंडु या चांहि जी पती हुअणु घुरिजे, पर उन महिल से पासीरा किरिया पिया हुआ। उते ई कुझु थांव बि पियल हुआ जेके वापरायल पिए लॻा। हिन मूंखे निहारियो, मुरकंदे चयाईं, मुंहिंजे बेकिंगहम पैलेस थो ॾिसीं छा? मामूली बुखार हो, लही वियो। बसि थोरी कमज़ोरी आहे। तोखे छा थी वियो आहे? मामूली बुखार ऐं एतिरो ॻरी वञणु। मूं हिन ॾांहुं ॾिठो। कमज़ोरी मुंहं मां चिटा लिया पाए रही हुई
कूड़ छो थो ॻाल्हाईं, सची छो नथो ॿुधाईं, त छा थियो अथई? हिन खां सची कराइणु चाहियमि, तोसां कूड़ ॻाल्हाईंदुसि छा? हिन वरी मुरकियो, पोइ एतिरो लही छो वियो आहीं? किथे लथो आहियां, लटो मुटो त आहियां, ॿियो छा हुजणु घुरां? ख़ुदा करे तंदुरुस्त हुजी, पर न बीमारीअ जो तज़किरो न कर, ॿी का ॻाल्हि कर। तोखे वरी को नओं ॾुखु मिलियो आहे छा? ॾुख विकिरो कोन थींदा आहिनि जिन खे वरितो वञे, ऐं हूअं बि तोखे त ख़बर आहे त मां ॾुख प्रूफ आहियां, बिल्कुलु न कड़ हज़म पथर हज़म वांगुरु। छॾ हुन ॻाल्हि खे, तूं कंहिंखे पाण ॾेखारियो आहे? फुटपाथी हकीम खे कोन ॾेखारियो अथमि। चङो भलो आहियां, का बीमारी कान्हे, हाणे वरी न बेज़ार कर। मिर्ज़ा साहब तोखे सॾायो आहे, ॿुधायोमांसि। हिन भेरे जे ड्रामे ते टीवी ऐं प्रेस ॿई ईंदा। सच? पोइ त मां ज़रूरु ईंदुसि, बसि थोरी कमज़ोरी लही वञे। हिन उभसाईअ मां चयो। साह शायदि मुंझी रहियो हुउसि। न यार, तूं ठीकु कोन आहीं, थोरा ॾींहं आराम कर, अहिड़ा मौक़ा पिया ईंदा। मूं हिन जी हालत ॾिसंदे चयो। न यार, हीअ त मुंहिंजी दिलि वटां ॻाल्हि थी आहे। सिंधी ड्रामनि खे अहिड़ो मौक़ो मिले त ॿियो छा खपे? चङो, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। चांहि पीअंदे? कुझु पलक रखी हिन उथंदे चयो। न, मां हलां थो, तूं चाक थी पोइ पी वठंदासीं। तरस मां ठाहे थो वठां, हिन रोकींदे चयो। न न, हींअर न, कंहिं ॿिए भेरे, प्लीज़ रहमान। मूं हिन खे कुल्हनि खां झले विहारींदे चयो। भला पैसे वग़ैरह जी घुर्ज त न आहे? हिन खां पुछियुमि। न न, हीअ पाड़े वारा मुंहिंजो पूरो ख़्यालु कंदा आहिनि, मूंखे का बि घुर्ज न आहे। मूं सोचियो, हीउ कहिड़ो दोस्त आहे जेको दोस्त हूंदे बि वेझो नथो अचे। कॾहिं कॾहिं के इंसान कंहिंजे घरनि ते वञण लाइ ज़िंदगीअ खां हिकिड़े चांसी वठी सघंदा आहिनि। थी सघे थो तूं आईंदे हिते अची ऐं मां न हुजां। हिन अजीब ॻाल्हि कई। तूं ईअं छो चयो? मुंहिंजी दिलि लाइ छो भरिजी आई? ईअं ई, हूअं बि ज़िंदगीअ ते कहिड़ो भरोसो, पर ॿुध, मरंदुसि मां बि कोन। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। ख़ुदा कंदो त उहा कमज़ोरी बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। हा, ख़ुदा कंदो। हिन जुमिलो अजीब नमूने सां अदा कयो। हिते बि एक्टिंग करण खां नथो मुड़ी। हिन खे खिलाइण लाइ पाण खिली पियुसि। हिन मुर्की ॾिनो। भला मां हलां? हिन खां मोकिलायमि। तूं भले वञु, मिर्ज़ा साहब खे चइजांइ त मां 2 ॾींहंनि खनि में अची वेंदुसि। हिन मोकिलायो। चङो, उथंदे चयुमि। चांहि पी वञी हा। हिन वरी अलाए छो चयो। चरिया, मूं लफ़्ज़ छिकियो। साह खे घुटजंदो भायुमि, वेझो अची हिन जी अखियुनि खे ॾिठुमि। गॾु पीअंदासीं, तूं रुॻो ठीकु थी वठि। चङो, हिन खां मोकिलायमि। हिन मुर्की ॾिनो। हिन जी उहा मुर्क 1000 दर्दनि सां भरियल हुई। मुंहिंजी दिलि चयो त हिन वटां न वञा, उते ई वेठो रहां, पर ख़्यालु आयुमि हू बीमार आहे, हिन खे घणो तंग न कयां। सो उतां चुप करे निकिरी आयुसि। ड्रामे खां 1 ॾींहुं पहिरीं जॾहिं मां ऐं हू पंहिंजे आदत मूजिबि थकिजी अची ॿाहिरि गाह ते लेटी पिया हुआसीं, त मूं हिन जे अखियुनि खे भिनल भिनल महसूसु कयो हो। हूअं ड्रामे जे आख़िरी लम्हनि में हिन खे खंघी खंघी मरणो हूंदो आहे, ऐं हुन लाइ हिन जे अखियुनि में ग्लिसरीन लॻाई वञे हा। हूअं मूं बि उहो ई सम्झो त पिंबड़ियुनि जी उहा आलाण अखियुनि में ग्लिसरीन जो बचियल हिसो हूंदी, पर रिहर्सल में त ग्लिसरीन इस्तेमालु कोन थींदी आहे। हिन जूं अखियूं आलियूं छो थियूं? हू हिकु सख़्तु इंसानु हो जंहिंखे पंहिंजा जज़्बा गिरफ़्त में रखणु चङी तरह ईंदा हुआ। हिन छो रुनो हो? आख़िर मजबूर थी पुछी ॾिनुमि। रुनो आहीं? अखियुनि खे हैरत मां मथे खयईं, ॼण अखियुनि में मूंखां मुंहिंजे सवाल जी सम्झाणी घुरंदो हुजे, ॼण मूंखां पुछंदो हुजे त मां तोखे रुनल थो लॻां छा? मूं पशेमानी महसूसु कई। मूंखे उहो सवाल न करणु घुरिबो हो।
मुंहिंजो मक़सदु आहे तोखे कंहिं ॾुखोयो आहे छा? मां ॾुखोइण ते रहंदो न आहियां मुनवर। ऐं हूअं बि मां को सोमनाथ जो बुत त न आहियां जंहिंखे वरी कोई महमूद गज़नवी अची टोड़े वञे। हिन ॿिए ॾींहं ते थींदड़ ड्रामे जो डायलॉग वरजायो। तूं हींअर ई ड्रामे में शुरू थी वएं छा? हिनखे अहसासु ॾियणु चाहियुमि। असां ड्रामा कंदे पंहिंजे हयातीअ खे बि हिकु ड्रामो करे छॾींदा आहियूं। बसि हुन में असांजो हिकु किरदारु हूंदो आहे ऐं असां ख़ुदि हिदायतकार हूंदा आहियूं। ऐं वक़्तु पवण महिल मुहबत लाइ हीरो ऐं नफ़रत लाइ पाण खे विलन साबित करण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। शेक्सपियर थो यादि अचनि छा? न, चाचो यादि आयो अथमि। हिन ज़ोर सां खिलियो, पर ॻाल्हि छो टारे वई? ॻाल्हियूं किथां खां शुरू थी किथे ख़तमु थींदियूं आहिनि उनजो अहसासु कंहिं कंहिंखे हूंदो आहे। मिस्टर मुनवर, हू शौक़ु थी वियो, पर हिकदमि हू वरी संजीदा थी वियो। मुनवर, मां सोचां थो मां चुपचाप करे मरी वञा ऐं मुंहिंजो अहसासु मुंहिंजे वञण खां पोइ थिए। ऐं जेकॾहिं ईअं थियो न त गौर सां ॾिसजांइ, मरण खां पोइ बि मुरकंदो हूंदुसि। मुंहिंजा चप फड़किया, कुझु चवणु चाहियुमि। हिन मुर्की मूंॾां ॾिठो। ईअं कोन थींदो चरिया, आउं झटि कोन मरंदुसि। हिन मुंहिंजे गलनि खे थपकी ॾेई नंढड़े ॿार वांगुरु परचायो ऐं अंदरि हलियो वियो। मां हुन ड्रामे में हिन जे दोस्त जे रोल में हुउसि। पहिरियों भेरो गॾु कमु करे रहिया हुआसीं। ड्रामो शुरू थियो त हू शुरूअ खां वठी उन ते छांयल रहियो। ड्रामे उमेदुनि खां मथे रश खई हुई। प्रेस जे फ्लैशुनि जी झिलमिल में हू ॾाढो सुहिणो पियो लॻो। आख़िर ड्रामे जे पछाड़ी आई जंहिंमें हिनखे पंहिंजो फ़न ॾेखारिणो हो ऐं हुन ख़ूब ॾेखारियो। मुंहिंजी ॿाहुनि में किरी जॾहिं हिन शैला खे मरण महिल वारा डायलॉग पिए चया त ख़ुदि मूंखे ईअं महसूसु थियो ॼण हू सचपच सिल में मुब्तला हुजे ऐं मां कंहिं सिल जे मरीज़ खे ॿाहुनि में झलियो बीठो हुजां। हू थकिजी मुंहिंजे ॿाहुनि में आहिलजी पियो आहे। रहमान, उथ अदा, काफ़ी ॻरो आहीं। ॿाह न भञी विझी। कुझु पल रखी हिन अखियूं खोलियूं, उथंदे चयाईं, मां पाण ई भॻियल आहियां, तोखे कीअं भञंदुसि। उन महिल प्रोड्यूसर डोड़ंदो आयो। रहमान, मुंहिंजा पुट, ॾिसी थो पब्लिक केॾी न ख़ुशि आहे। उहो तूं आहीं, मुंहिंजा बच्चा, जंहिं असांजो मान मथां कयो आहे। तो सचपच मूंखे सची ख़ुशी ॾिनी आहे। ऐं तो बि मुनवर, तो बि सुठो कमु कयो आहे। तव्हां सभु मुंहिंजा बच्चा आहियो। हू शैला, रहमान ऐं मूंखे हर ख़ुशीअ खां ठपे रहियो हो। मूं रहमान ॾांहुं ॾिठो। हिन वरी मुर्की ॾिनो। ॾाढो थको आहियां यार। कमु बि त कयो अथई। हा, कमु बि कयो अथमि। हिन अजीब न जो इख़्तियारु कयो। मूं हिनखे वरी उदास थींदे ॾिठो त ॿाहुनि मां वरितोमांसि। अचु त ॾिसूं पब्लिक जो कहिड़ो तासुरु आहे। मां हिनखे वठी परदे जे सीर मां ॿाहिरि ॾिसणु लॻुसि। मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ रूपनि सां ॿाहिरि वञी रहिया हुआ। के पंहिंजे रोअण ते क़ाबू पाए चुका हुआ त कनि अञा बि रुणू पिए। के वरी ॿियनि खे परचाइनि पिया। ॾिसी थो न माण्हुनि खे, यार तूं स्टेज जो दिलीप कुमार आहीं। दिलीप। हिन कुझु न वराणियो, माठि करे वेही रहियो। खनपल रखी चयाईं, मां घर थो वञा, काफ़ी थकल आहियां। अॼु त निंड बि चङी ईंदी। छो न ईंदी, पाण हाणे त ख़ूब आराम कंदे। ख़ुदा तोखे कामयाबियूं नसीब कयूं आहिनि। चरिया, सुभाणे जूं अख़बारूं ॾिसजांइ, फुल भरियल हूंदियूं, फुल। रहमान हीअं, रहमान हूअं। हिन वरी मुर्कियो। चङो, मां हलां? मां छॾणु हलां? न यार, मां पाण ई हलियो थो वञा। लाॾनि खणण वारी उमिरि टपी वियो आहियां। मिर्ज़ा खे ॿुधाए छॾिजांइ। हाज़ुर। चङो, ख़ुदा हाफ़िज़। हिन मुर्कंदे चयो ऐं सीटी वॼाईंदो हलियो वियो। ॿिए ॾींहं जूं अख़बारूं पूरियूं ड्रामे जे तारीफ़ सां ऐं ख़ासि तरह हिन जे तारीफ़ सां भरियल हुयूं। मां कपिड़नि में ई न पिए मापियुसि। ख़ुशी एतिरी वधी वेंदी, मूं त सोचियो ई कोन हो। मूं सभु अख़बारूं गॾु कयूं
बेकरीअ तां हिकु केक वरितुमि, सोचियुमि हू ऐं मां गॾु चांहि पीअंदासीं, केक खाईंदासीं ऐं अॼु फिल्म बि ॾिसंदासीं। हूअं पंधु वेंदो हुउसि, अॼु रिक्शा में वञण लाइ वेठुसि। अॼु ख़ुशीअ जे ॾींहं में ॼण पंधु बि मुरकंदो हुजे ऐं ॼण हिन में इज़ाफ़ो थींदो हुजे। पाण ते कावड़ पिया आयमि त देरि छो थो कयां, पर हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोहो। रिक्शा बि चङी स्पीड में हुई, पर तॾहिं भलाए छो जल्दी पिए चाहियमि। शायदि मूं हुनखे जल्दी ख़ुशि ॾिसणु पियो चाहियो। हिन जे घिटी वटि पहुतुसि त कुझु माण्हू बीठा हुआ। भाड़ो ॾेई लथुसि त उन ई रिक्शा में हिकु माण्हू वेहणु लॻो। हिन खां पुछियुमि, ख़ैर त आहे न, हेतिरा माण्हू छो गॾु थिया आहिनि, तव्हांखे ख़बर न आहे? हिन पुछियो। छाजी? रहमान साहब वीचारो गुज़ारे वियो, राति शायदि दिलि जो दौरो पियो हुउसि। हा, मूंखां रड़ निकिरी वई। हा साईं, दिलि जी बीमारी त हुअसि, हिकु दौरो महीनो खनि अॻु पियो हुउसि, ॿियो शायदि राति पियुसि। अॼु सुबुह जो दर खोलियोसीं त ख़बर पई। मूंखे कंहिं ते एतबार न आयो, डुकींदो अंदरि हलियो वियुसि। हू सचपच हलियो वियो हो, मूंखां मोकिलाइण खां सवाइ बिल्कुलु पंहिंजनि उमेदुनि पटांदड़। चुपचाप मां हिन खे लोॾणु लॻुसि, रहमान रहमान, अदा उथ, ही छा थी वियो? पर हू ख़ामोश सुतल हो। मुंहिंजे कननि में हिन जा लफ़्ज़ लही आया, गौर सां ॾिसजांइ। मां जेकॾहिं चुपचाप मरी वियुसि त मरण खां पोइ बि मुरकंदो नज़र ईंदुसि। मूं कफ़न में वेड़ियल ठहियल ठुकियल सिंगारियल घोट ॾांहुं ॾिठो। हू मरण खां पोइ बि मुरकी रहियो हो। मुंहिंजी नज़र अख़बारुनि ते पई, रहमान जी तारीफ़ ऐं फ़ोटुनि सां भरियूं पयूं।